सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन सरसो पारां यूनिसेफ के सहकार सां सिहत जे आलमी दिहाड़े के हवाले सां उत्तर सिंध के केतिरनि ई ज़िलनि में सेमिनार, बहस मुबाहिसा ऐं आगाही वॉक जो इनेकाद कयो वियो। सरसो के तर्जुमान जमील सुमरो मुताबिक़ इन सिलसिले में सरसो के कंबर में वाक़ ज़िले ऑफिस, मीरो खान शहर, यूनियन काउंसिल कारड़ा ऐं ॿियनि हंधनि ते जागरता वारियूं रैलियूं कढियूं वयूं। दरेदा तालके बाकराणी के ॻोठ बाझे खान जतोई ऐं तालके डोकरी के ॻोठ गाजी देरो में पिण औरत अॻवाणनि पारां सिहत जो आलमी ॾींहुं मल्हाइण लाइ तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। उन खां अलावा यूनियन काउंसिल सिजावल के ॻोठ लालचंद जी वांड, यूनियन काउंसिल एतबार चांडियो के ॻोठनि पुनल भट्टी ऐं ॻोठ शाहपुर जमाली में भी सेहत के आलमी ॾींहं के मुनासिबत सां मुख़्तलिफ़ तिबी पेचीदगियुनि की रोकथाम ऐं इलाज बाबत बिरादरियुनि में आगाही पैदा करण लाइ ख़ास तौर ते ॿारनि विच में चिट्टा भेटी जा बहस मुबाहिसा मुनक़िद कया विया। वाज़े रहे त हलंदड़ साल आलमी सिहत वारे ॾींहं जो मौज़ू सभिनी लाइ सिहत तय कयल आहे। सिहत के आलमी ॾींहं की मुनासिबत सां यूनिसेफ के सहकार सां सरसो के अमले तालके मीरवा के शहर डीपारजा में वाक़े मेहरान पब्लिक स्कूल में सिहत मेलो मुनक़िद कयो वियो। सरसो के चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर खान मोहम्मद तकरीब के खिताब कंदे चयो त अॼोके ॾींहुं मल्हाइण जो मक़सद ॿारनि में ख़ासि करे सिहत बाबत आगाही पैदा करणु आहे। डॉक्टर अब्दुल हलीम सेठो अवाम ते ज़ोर ॾिनो त स्क्रीनिंग, टेस्ट, इलाज ऐं तालीम सभिनी लाइ प्राइमरी हेल्थ केयर की सतह ते दस्तियाब कई वञे। उन मौक़े ते रियाज़ हुसैन मेतलो, गुलाम अकबर बोसार ऐं ॿियनि पिण खिताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।